सुन नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। जॾहिं खां फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो, उन खां पोइ हिकिड़ो पॉलिटिकल टेम्परेचर वधियो आहे ऐं अॼु जीअं त करारदाद मंज़ूर थी आहे, उन जी अहमियत केतिरी आहे, इम्पोर्टेंस केतिरी आहे। ऐं उन करारदाद में इहो चयो आहे त वज़ीर आज़म ऐं काबीना 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते अमल न करे, ऐं अमल न करण सां कहिड़ा उन जा रिपरकशन्स हूंदा। मूंखे स्टूडियो में जॉइन कियो आहे ज़ेने सुमरो साहब, कानूनदान आहिनि, लीगल माइंड आहिनि, अकेडमिक आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कियो आहे सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर रही चुका आहिनि, डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब तव्हांखे बि वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सर, महिरबानी। ज़ेन साहब, छा इन जा रिपरकशन्स आहिनि? हिकु, जेकॾहिं फ़ैसिले ते अमल नथो थिए, गवर्नमेंट वटि ऑप्शन्स कहिड़ा आहिनि हिन वक़्तु? ॾिसो मीर साहब, बैकग्राउंड जेको बि आहे उनजी तफ़सील में न वञूं था, उहो सभिनि खे ख़बर आहे। सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो लिखियो आहे न, इहो मां त एप्रिशिएट कंदुमि कि वॾो एयर टाइट फ़ैसिलो लिखियो आहे। ठीकु आहे, जंहिं बि उनजी मतिलबु ड्राफ्टिंग खे एप्रिशिएट कयूं था कि उन में को बि उन्हनि लीकेज न छॾी आहे, कि का बि शइ अहिड़ी जेको आहे अनक्लियर न रहे उन में, जंहिंजी इंटरप्रिटेशन ज़रूरत पए। उन्हनि डेट्स बि पाण ॿुधायूं, सॼो प्रोसीजर शेड्यूल जेको अमूमी तौर ते सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स में न नज़र ईंदो आहे, न हिन दफ़े असां एक्सपेक्ट कयोसीं। त इट्स मतिलबु ड्राफ्टिंग वाइज़ ॾाढो ज़बरदस्त ऑर्डर आहे कि उन में को एस्केप न आहे गवर्नमेंट लाइ। हाणे गवर्नमेंट वटि छा ऑप्शन्स पिया रहनि था हिन वक़्तु? अगरि असां टेक्निकली लीगल टर्म्स में ॻाल्हि कयूं था, ठीकु, स्ट्रिक्टो सेंसो, ठीकु, कानून छा थो चए कि कानून में हिन वक़्तु पोज़ीशन छा बीठी आहे? कानून जी इहा पोज़ीशन आहे कि हिकिड़ो फ़ैसिलो आहे जेको 3 जजनि ॾिनो आहे, उहो फ़ैसिलो हिन वक़्तु गवर्नमेंट खे डायरेक्ट करे थो कि हे इलेक्शन्स करायो हिन ॾींहं ते। हाणे जेका बहस आहे 4-3 वारी, उहो सॼो मां चवंदुमि बयानियो आहे गवर्नमेंट जो। ठीकु आहे, हा, अगरि असां इख़्लाक़ी तौर ते ॾिसूं कि 4-3 वारी ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे, त उहा बिल्कुलु सही आहे। चीफ जस्टिस हिन में पंहिंजी चालाकी ॾेखारी आहे कि उहा बेंच जॾहिं उनखे लॻो कि हुनजी फेवर में न वेंदी, त उन चीफ जस्टिस उन बेंच खे भञी करे हिकिड़ी ॿी बेंच ठाही 5 जजनि जी। मॉरली इलाही ग़लति आहे, इख़्लाक़ी तौर ते इलाही ग़लति आहे। तव्हां उन्हनि सां हर तरीक़े सां डिसएग्री करे था सघो, लेकिन कानूनी तौर ते असां अगरि हिन वक़्तु इहा ॾिसूं कि छा इहा जजमेंट 4-3 जी आहे या 3 जजनि जी जेका हाणे वारी आहे उहा काउंट थींदी, त इहा फ्रेश पिटिशन ई, उन फ्रेश पिटिशन ते 3 जजनि ऑर्डर पास कयो आहे, उनजो 4-3 वारे इशू सां कोई तालुक़ न आहे हिन वक़्तु। गवर्नमेंट वटि इहा ऑप्शन आहिनि कि उन वटि कोई ऑप्शन न आहे। अब मतिलबु त जीअं त नवाज़ शरीफ़ साहब इहा ॻाल्हि कई, ज़ैन साहब के रेफरेंस जो ऑप्शन पंहिंजी जॻह ते आहे। ऐं ॿियो वरी सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उन में इलेक्शन कमीशन वारो कमु, छाजे करे इलेक्शन कमीशन आइनी इदारो आहे, उहो कमु बि पाण कयो आहे, डेट बि ॾिनी आहे। ऐं वरी एग्ज़ेक्टिव वारो जेके पैसा रिलीज़ करणा आहिनि, उहो बि फ़ैसिलो पाण कयो अथऊं। एग्ज़ेक्टिव जो बि पाण फ़ैसिलो कयो अथऊं, इलेक्शन कमीशन जो बि पाण, गवर्नमेंट जो फ़ैसिलो बि पाण, इलेक्शन कमीशन जो। ऐं इन सां गॾु सिर्फ़ु पंजाब जो इलेक्शन छो, KPK जा इलेक्शन छो न? ॾिसो मीर साहब, पहिरियों तव्हां जो इहो सुवाल जो मां जवाबु ॾियां कि जेको इलेक्शन जो शेड्यूल गवर्नमेंट पाण ॾिनो, सुप्रीम कोर्ट पाण ॾिनो आहे, तव्हां उन सां इख़्तिलाफ़ त करे था सघो कि तरीक़ेकार ग़लति आहे या नियत ग़लति आहे, तव्हां सिधो क्लियरली इहा ॻाल्हि करे था सघो, लेकिन ऑर्डर त पंहिंजी जाइ ते आहे। ऑर्डर सां इहो अगरि सुभाणे इहो फ़ैसिलो थिए थो, छा इहो ऑर्डर आहे या न आहे? ऑर्डर आहे। छा उन ऑर्डर जी का अपील थी आहे, रिव्यू थियो आहे, उन में ऑर्डर सस्पेंड थियो आहे, चैलेंज थियो आहे? न, ऑर्डर पंहिंजी जाइ ते इंटैक्ट आहे। इन जो मतिलबु कानून ऐं आइन जी रूह में उन्हनि खे कंप्लाई करिणो आहे गवर्नमेंट खे। उन जे बैकड्रॉप में असां वञूं था, उन में बदनियती जजिस जी हर शइ तव्हां खणी अची सघो था, उन जे बेसिस ते तव्हां उनखे रेज़िस्ट करे सघो था, लेकिन मां इहो सम्झां थो उनजो को एस्केप न आहे। ऐं मे बी जजिस ते प्रेशर बि क्रिएट करे सघो था ॿियनि तरीक़नि सां। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं तव्हां ॿुधायो नवाज़ शरीफ़ साहब रेफरेंस जो डिसीजन कयो आहे, या उहो सोचनि था कि रेफरेंसिस हिननि जजिस जे ख़िलाफ़ु फाइल कयूं, त रेफरेंसिस सां मामलात हल न थींदा। छो त रेफरेंस में कोई इहा जजमेंट सेटिसाइड त न थींदी, इहा जजमेंट त पोइ बि रहंदी। तव्हां ॾिठो माज़ी में जॾहिं सॼी इस्टेब्लिशमेंट, सॼा सुप्रीम कोर्ट जा जजिस हिकिड़ी जॻह ते बीठा हुया अगेंस्ट जस्टिस काज़ी फैज़ सां, त रेफरेंस सां छा थियो? कुझु बि न थियो। ऐं हाणे रेफरेंसिस अगरि ईंदा त इन जो मतिलबु इहो आहे चीफ जस्टिस जे अगेंस्ट ईंदा, जस्टिस एजाज़ुल हसन
ऐं जस्टिस मज़ार अकबर नक़वी जे ख़िलाफ़। चीफ जस्टिस पाण सुप्रीम जुडिशल काउंसिल जो हेड हूंदो आहे, मेंबर हूंदो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ आहे ऐं जस्टिस सरदार तारिक मसूद हाणे बि ख़त लिखियो चीफ जस्टिस के मज़ार नक़वी वारो रेफरेंस था हलायो। त हिन वक़्तु तव्हां ॾिसो था ॿिन्हिनि साइड्स में हिकिड़ा स्टार्क डिविजन्स आहिनि। त तव्हां छा सम्झो था कि चीफ जस्टिस जेको आहे इन रेफरेंस ते हेयरिंग कंदो या इन रेफरेंस खे डिस्पोज ऑफ कंदो, जॾहिं ते उन जा सिर्फ़ु 2-3 महीना रहिया आहिनि, उन खां पोइ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां चीफ जस्टिस थींदो। त इन्हनि सां कुझु बि न थींदो। इहे सभु जेके टैक्टिक्स आहिनि, हिकिड़ी फेंसिंग टैक्टिक्स आहिनि, इन सां प्रेशर क्रिएट गवर्नमेंट ज़रूरु करे सघंदी। इन्हनि जी जीअं इन्हनि जी हिकिड़ी न्यूसेंस वैल्यू आहे, लेकिन इन सां फ़ैसिले ते डायरेक्टली कोई असर न पवंदो। जेको गवर्नमेंट चए कि हाणे असां ते का कानून जी कदगन न आहे कि फ़ैसिलो असां इम्प्लीमेंट न कयूं, अगरि इन जे थ्रू प्रेशर विझ, को अहिड़ो कमु करनि था, का अहिड़ी मूवमेंट ठाहिनि था जंहिंसां जजिस ते एतिरो प्रेशर अचे कि चीफ जस्टिस चए ओके आई गिव इन, मां फुल कोर्ट ठाहियां थो, त पोइ ॿी ॻाल्हि आहे। इवन फुल कोर्ट में बि मुंहिंजो इहो सम्झणु आहे, अगरि फुल कोर्ट इन मामले ते ठही बि पोइ बि फ़ैसिलो इहो हूंदो कि इलेक्शन 90 डेज़ में। ठीकु आहे। डॉक्टर साहब, अॼु असेंबली जे अंदरि करारदाद मंज़ूर थी आहे ऐं वज़ीर आज़म ऐं काबीना जी 3 रुक यानी कि चयो वियो आहे त 3 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल न कयो वञे। करारदाद जी अलामती अहमियत हूंदी, जेकॾहिं अमल नथी करे त तोहीन अदालत थिए थो, छा चवंदव? इम्तियाज़ साहब, ये 400 साल पहिरीं सही बरतानिया में क्राउनवेल वर्सेस क्राउन जो जहिड़ो थियो हो, बादशाह वर्सेस पार्लियामेंट जो, जंहिंमें पार्लियामेंट जे लाइ हुन चयो त असांजी ॻाल्हि मञी वञे, उहे किंग चयो त असांजी ॻाल्हि मञी वञे। आख़िर में हू पार्लियामेंट जेको सो क्राउनवेल जेको पंहिंजी ॻाल्हि मञाई ऐं चार्ल्स खे फांसी ॾिनी। तारीख़ आहे, पोइ हुन ते डिबेट इलाही थी सघे थी। जेको कॉन्स्टिट्यूएंट असेंबली है उहो ई कॉन्स्टिट्यूशन ठाहींदी आहे ऐं जेके बि इदारा आहिनि उहो बि हुनजे अंडर में ईंदा आहिनि। उहो मिलिट्री जा हुजनि, जजिस हुजनि, अदालतूं हुजनि, उहो उनजे बटन सां थींदियूं आहिनि। लॉ मेकिंग बि हू कंदी आहे। सही। पाकिस्तान में इहो झगड़ो सदाईं इहो रहियो आहे, या त मिलिट्री अची कब्ज़ा कंदी आहे या फौज खे जेको आहे सो इंडोस जेको आहे सो अदालतूं ॾींदियूं आहिनि, जस्टिस मुनीर कावटी हेल्प ताईं। इहो जहिड़ो इनविटेबल आहे, कॾहिं न कॾहिं थियणो आहे, अॼु थी वञे। पार्लियामेंट हर चीज़ पंहिंजी सेट करे, जंहिंमें फॉरेन पॉलिसी है, डिफेंस पॉलिसी है, ये अदालतूं जेके कानून साज़ी थींदी आहे उनखे सेटिसाइड कंदी आहे। ऐं हीउ त जहिड़ो जेको आहे सो सेंट्रल पंजाब जो आहे, जेके 2 जजिस हिकिड़े ब्रीच सां तालुक़ु रखनि था। जहिड़े नमूने भुटो केस में 4 ॼणा हिकिड़े सूबे जा हुआ, 3 नंढनि सूबनि जा हुआ। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे इहो इनविटेबल झगड़ो आहे ऐं पार्लियामेंट खे खपे त असर्ट करे। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे स्पीकर नेशनल असेंबली, चेयरमैन सेनेट खे इहे पावर आहिनि त कंहिं बि जज खे, कंहिं बि जनरल खे पार्लियामेंट तलब करे सघे थी। उहो थियणु खपे ऐं पार्लियामेंट पंहिंजी ॻाल्हि मञाए। इहो चीज़ पाकिस्तान खे अगरि हलाइणो आहे सही माना में, त इहे जेके मिलिट्री ऐं जजिस जेके गठजोड़ सां 75 साल जी तारीख़ आहे उहा ख़तमु थियणु खपे ऐं पार्लियामेंट पाण खे असर्ट करे। बिल्कुलु सही हिननि कयो आहे, रेज़ोल्यूशन पास कयो आहे, तसाद ई सही। इहो कॾहिं न कॾहिं थियणो हो, अॼु हिन दफ़ा थी वञे त बहितर आहे। सही। डॉक्टर साहब चए थो तसाद त थियणो हुयो। जेकॾहिं हुकूमत अमल नथी करे ऐं हुकूमत उन ते इम्प्लीमेंट नथी करे त छा तोहीन अदालत थींदी? छा वरी उहो ई कमु थींदो जेको यूसुफ रज़ा गिलानी साहिब सां थियो हुयो? ब्रेक खां पोइ था अचूं ऐं करारदाद जी अहमियत अलामती तौर ते आहे, पर उन फ़ैसिले खे रोके कोन थी सघे। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ डॉक्टर साहब तव्हां टेलीफोन लाइन ते रहो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं।